जी बिल्कुलु हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं बाग़े जिना में, जिते कुझु ई देरि खां पोइ जेको आहे पीटीआई जो जलसो शुरू थियण वञे पियो। हिन वक़्तु जेको आहे हज़ारनि जी तइदाद में जेके कारकुन आहिनि उहे समूरियूं रुकावटूं जेके आहिनि उहे टोड़े हिन वक़्तु मज़ार क़ाइद जे साम्हूं जेको बाग़े जिना आहे जलसेगाह पीटीआई जी उन में पहुची चुका आहिनि। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त उतां खे कैमरा जी अख सां ॾेखारे त हिन वक़्तु जेको बाग़े जिना आहे उन में वॾे तइदाद में जेके पीटीआई जा कारकुन आहिनि उहे पहुची चुका आहिनि। जॾहिं त केपीके जो सीएम सुहेल आफरीदी जेको आहे सोराब ॻोठ मां पिणु जेको आहे वॾे काफ़िले सां गॾु जेको अचे पियो हिन जलसेगाह में। सभ खां पहिरीं जेको आहे उहो मज़ार क़ाइद ते जेको हाज़िरी ॾींदो। हाज़िरी ॾियण खां पोइ जेको आहे उहो जलसेगाह में ईंदो ऐं ॿुधायो पियो वञे त कारकुननि जो वॾो अंग जेको आहे उहो पिणु केपीके जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदीअ सां गॾु आहे। गॾोगॾु सिंध जो जेको सदर आहे हलीम आदिल शेख समेत जेका सूबाई ऐं ज़िले ऐं कराची जी जेका पीटीआई जी क़यादत आहे उहा पिणु सुहेल आफरीदीअ सां गॾु आहे। मां तव्हांखे ॿुधायां त सुबुह खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे पीटीआई जे कारकुननि ऐं पुलिस विच में जेको आहे नुमाइश चौरंगीअ ते चक्रियूं हलंदियूं रहियूं। जंहिंखां पोइ जेके पीटीआई जा कारकुन आहिनि उहे हिकु वॾी रैलीअ जी सूरत में बाग़े जिना जे चइनी तरफ़ खां जेको आहे समूरियूं रुकावटूं तोड़े बाग़े जिना में दाख़िल थी विया ऐं जलसेगाह में जेके पहुचण में कामयाब थिया। हिन वक़्तु बि जेको कारकुननि जो वॾो तइदाद आहे उहो बाग़े जिना में मौजूदु आहे ऐं कुझु ई देरि जे अंदरि जेको केपीके जो वॾो वज़ीर आहे सुहेल आफरीदी उहो हिननि खे ख़िताब कंदो। जी।